मसूद समा वारे वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ PTI खे दहशतगर्द पार्टी करार ॾेई छॾियो। मुल्क में इंटरनेट सर्विस डाउन हुजण वारी ख़बरुनि जी तरदीद। संदसि चवणु आहे त बनू अमन मार्च वाक़े में PTI मुलविस आहे। जर्मनी वाक़े में सियासी अंसर मुलविस निकिता त PTI बानी खेनि बचाए न सघंदो। वाक़े में मुलविस पाकिस्तानियुनि जा सुञाणप कार्ड ब्लॉक ऐं पासपोर्ट रद्द कया वेंदा। सॼी दुनिया में इंटरनेट मुतासिर आहे। इन में हुकूमत जो को बि अमल नाहे। पाकिस्तान जर्मनी में कौंसल खाने ते हमले में मुलविस माण्हुनि ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो करे छॾियो। परडेही तर्जुमान मुमताज़ ज़हरा बलोच जो चवणु आहे त जर्मनी में इंतहा पसंद टोले पाकिस्तानी कौंसल खाने ते हमलो कयो, जंहिं बाद कौंसल खाने जी सलामती ख़तरे में पइजी वई आहे। जर्मन हुकूमत विगोड़नि ख़िलाफ़ कार्रवाई करे ऐं सिफ़ारती मिशन्स तोड़े अमले जी सलामती खे यकीनी बणाइण जे लाइ क़दम खणे। सिंध जे राजधानी कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में हल्की ऐं तेज़ बरसात, गर्मी जो ज़ोर टुटी वियो। मौसम ख़ुशगवार। गुलिस्तान जोहर, मलीर, कायदाबाद, भिटाइयाबाद, सचल ॻोठ, महमूदाबाद में वसकारो, कोरंगी, मेहरान टाउन, गुलशन इकबाल, मवाज ॻोठ, शेरशाह, बल्दिया ऐं ॿियनि इलाइक़नि में बरसात। कंहिं इलेक्ट्रिक जा केतिराई फीडर टिप थियण सबबि बिजली फ़रहामी मुअतल। बांग्लादेश में सरकारी नौकरियुनि जी कोटा सिस्टम ख़िलाफ़ शागिर्दनि जे एहतजाज रंग लातो। सुप्रीम कोर्ट कोटा ते सरकारी नौकरियुनि जे हुक्म ते अमल खां रोके छॾियो। अदालत हाई कोर्ट जो फ़ैसिलो गैर क़ानूनी करार ॾींदे हुकुम ॾिनो त आज़ादी जी जंग विढ़ंदड़ फ़ौजियुनि जे ॿारनि लाइ 5% कोटा रखी वञे। सकर बिरा जो गेट नंबर 44 मरम्मत बाद ॿीहर नाकारा बणिजी वियो। ज़रीन जो चवणु आहे त गेट नंबर 44 जी ख़राबी सबबि बेरा जो पॉइंट लेवल मुतासिर थियो आहे। वाहन खे घुर्बल पाणी ॾियण में ॾुखियायूं पेश अची रहियूं आहिनि। नओं लॻायल गेट नंबर 47 भी सही कम न पियो करे। सांगड़ में AC जो रिमोट तब्दील न करे ॾियण तां झेड़े दौरान गोलियूं लॻण सबबि ग्राहक क़तल, दुकानदार भी ज़ख़्मी। वाक़िबात मार्जुल इस्माइल ख़ासकली जे वारसनि तरफ़ां लाश रखी धरणो। जवाबदार गिरफ़्तार करण जी घुर। हुर जमात तरफ़ां सुभाणे शहर में शटबंद हड़ताल जो ऐलान। मलीर में नींगरी खे तशद्दुद जो निशानो बणाए बोरी में बंद करे खेसि नाले भरिसां उछलाईंदड़ जवाबदार गिरफ़्तार। जावेद मुमताज़ ख़िलाफ़ केस दाख़िल। SSP मलीर काशिफ अब्बासी जो चवणु आहे त नींगरी जो इलाज हलंदड़ ऐं तबियत काफ़ी बहितर आहे। सूबाई घर वज़ीर तरफ़ां SSP मलीर ऐं संदसि टीम खे 2 लख रुपया इनाम ॾियण जो ऐलान। दहरकी वेझो मुबैना कार इल्ज़ाम हेठि नौजवान घुटा ॾेई क़तल। लाडो शहर जे क़तल जो केस दाख़िल न थियण ख़िलाफ़ वारसनि तरफ़ां लाश बाईपास ते रखी एहतजाजी मुज़ाहिरे में धरणो। संदन चवणु आहे त नौजवान खे ज़हूर शहर, शहजाद शहर ऐं साथनि घुटा ॾेई क़तल कयो आहे। पुलिस केस दाख़िल नथी करे इंसाफ़ कयो वञे। नारे वेझो क़तल थियल मासूम नींगर जो कातिल पीउ निकितो। बेरहम पीउ पुट मेराज भंगर खे क़तल करण जो एतराफ़ करे वरितो। जवाबदार सदाम भंगर जो चवणु आहे त घरवारी सां झेड़ो थी पियो हो। ॿारड़े खे अभन शाह पीर घुमाइण बहाने वठी वञी क़तल कयो। ऐं नूरियाबाद हादसे में ज़ख़्मी थियल टंडियल यार वासी वधीक हिकु ॼणो फोत। 27 वरियनि जो जयमल कोहली ज़िंदगी जी जंग हाराए वियो। फोतियुनि जो अंग 7 थी वियो।